हुजनि सब धोखो आहे, बदमाशी आहे, पंजाब के मुफ़ादनि खे तहफ़ुज़ करण जे लाइ हिकिड़ो नओं रूप आहे। असीं हाणे चऊं था त पाकिस्तान में भली खीर जूं नदियूं वहाईंदा, माखीअ जूं नदियूं वहाईंदा, भेण पाकिस्तान में सिंधी रहण जे लाइ तयारु कोन्हनि। ही पाकिस्तान सभिनी पुछड़नि जी जड़ आहे। उन करे असां ऐलान था कयूं त ही सैयद जो काफ़िलो, ही आज़ादी जो मार्च जारी रहंदो। 15 मार्च ते नवाब शाह में जेको ज़रदारी चए थो त न खपे असांखे पाकिस्तान खपे, उन जे ॻोठ में वञी ॿुधाईंदासीं न खपे।